ईद उल जुहा जी अखवाई अदा फजल प्यो आते खुदा बंदे उला ही भलो ॾींहुं आहे बेशक मरहबा रुतबो हक़ जो थो वसे हिन में सला ही भला रोज़ ॾींहुं आहे मियां कर गुनाह कमाड़ा तंहिं में तूं मियां हुक्म थियो इन ॾींहं में अल्लाह जो खे ख़लील अल्लाह जो बहितर भलो ही किसो न जो करियां थो मूं बयान जो थियो क़ुरान में आहे अयान ख्वाब में एक ॾींहुं ख़लील अल्लाह खे हुक्म कयो अल्लाह मालिक मुल्क जे कर तूं क़ुर्बानी ख़ुदा जी राह में थी सदा मक़बूल तूं दरगाह में हुक्म सां अल्लाह जे हज़रत ख़लील सोठ क़ुर्बान कहिड़ा बेदलील काथिस बि रात जो पुणो ख्वाब सो कर तूं क़ुर्बानी ख़लील अल्लाह सिधो सोठ मोटी कया क़ुर्बान कहीं तां थियो ॾींहुं रात पुणो फरमान कहीं कर तूं क़ुर्बानी ख़लील अल्लाह थी थियो तॾहिं हैरान हो तंहिंखे ॿुधी तो अर्ज़ कयाई तॾहिं दरगाह में छा करियां क़ुर्बान तुंहिंजी राह में थी मथस हक़ जे तरफ़ खां हीअ निदा पुट कर तूं राह मुंहिंजीअ में फिदा येनी इस्माइल खे क़ुर्बान कर आहे जो प्यारो हू तुंहिंजो मोतबर जो तॾहिं तैयार ख़ुदि हज़रत ख़लील हुक्म ते अल्लाह मालिक रब जलील घर अची बीबी खे तई हिन पर चयो पुट कपिड़ो साफ़ कर इस्माइल जो आप सां वेझार तंहिंखे ख़ूब तर ढकाए पाक कपिड़ा सर बसर ॾेफणी वारनि खे उन जे तूं मियां विझ कजल उन जे किन में दरमियां आउं वठी उन खे ॿाहिरि थो वञा हुकुम मूजिब कयो अमल बी उतां वियो ख़लील अल्लाह वठी ॿाहिरि पिसर हो संदसि दिलि बंदि ॾाढो सो अपर राह में तंहिंखे चयाई अबा आहे मूंखे अमर कयो रब्बुल उला कर सघो क़ुर्बान पंहिंजो पुट पिसर राह में मुंहिंजी सघो थी होशियार आहे मर्ज़ी तुंहिंजी कहिड़ी अबा हुकुम मूंखे आहे कयो हिन पर ख़ुदा पोइ इस्माइल चयो हिन पर वया अबा राज़ी आहियां हुकुम मौला जो मूंखे आहे क़बूल कीन ते हरगिज़ इन खां तूं मलूल राह में मौला जी कर क़ुर्बान मूं कर सघो हरगिज़ न करता फेर तूं वॾी मुंहिंजी करे मूंखे फिदा हुकुम जंहिंजो आहे जो तोखे भुला थियो घणो सर ख़लील अल्लाह ॿुधी कई तयारी ते तॾहिं पहुण जी
दो लगो काती खणी कोण किशोर जोर सां तंहिंखे वहांजे सर्ब सर पर न वॾियो की बि कुझु काती ज़रो क्यों खलीलुल्लाह वरे तंहिंखे तिखो पोइ तंहिंखे ज़ोर सां आयो खलील कीन थी काती रवां पर इस्माईल पुट चयो हज़रत खलीलुल्लाह खे रहम खे थो अचे मुंहिंजे मथे छा ॾिसो मूंखे यकीन सां अब कीन तुंहिंजा हथ मूं ते सघो या खलीलुल्लाह कीन खे वधो ऐं वरी काती कयो बेहद को दिल करे पंहिंजी कवी मूंखे को हुक्म सां अल्लाह हुजे जल्दी करियो पोइ खलीलुल्लाह काती कई तिखे तंहिं छॾियो पंहिंजो क्यों ॿई ॿधी ज़ोर सां काती कई तंहिं रवां किन ते हरगिज़ मगर उहा रवां कावड़ियो तंहिं ते खलीलुल्लाह वरी छो तूं इस्माईल ते आई मुटी चयो तॾहिं काती ख़ुदा जे हुक्म सां ऐं खलीलुल्लाह भला मां छा करियां हुक्म कयो मूंखे ख़ुदा वंदे ओला कीन इस्माईल खे वॾ तूं ज़रा थी मुड़ी आया उन्हनि जे हुक्म सां वसन मुंहिंजो आहे को हरगिज़ मियां हुक्म सां मौला जिब्रील अमीन आयो तुंबो वठी खां जन्नत भरीन क्यों ज़बह तंहिंखे खलीलुल्लाह ते अखि वटे तंहिंजो ते छा थो ॾिसे ॿियो दॿो ते आहे पुटो ऐं सॼो सलामत आहे इस्माईल पियो शुक्र खां अल्लाह अकबर ते चयो ऐं तंहिं दम में ख़ुदा जो हुकुम थियो ऐं खलीलुल्लाह खां तौबा वफ़ा आयो ईसा सचारा दिल रुॻो ॿई सचा पुट ऐं पिदर आयो मगर आयो दिल बंद सां जादातगर इम्तिहान ऐं आज़मूदो इहो सब्रुनि ते आचो आहे कयो मोमिनो जो तॾहिं वाजिब थी ख़ुदि रसूलुल्लाह आहे सा कई आए फरमायो रसूल बावकार जो नौज़ा थो करे को मालदार कीन मस्जिद में असांजी सो अचे घर रब्बानी सदा उन ते वसे में आयो ही हदीसुनि में अज़ादी क़यामत जो त जॾहिं थींदो सॻो जानवरो लोहा सदा उताए मियां वट थींदा ख़ूब ख़ास आहियां पुरसिरातुनि तो लॻाईंदा उहे जे चङियूं लोहा सदा कण खाईंदा वेंदे को वठो दुंबो चङो ख़ासो तुंहिंजो या बि बकरो पहुचे आला ऊंचो गोश्त करियो टे साउन जो मियां राह में मौला जी हिकिड़ो जो अज़ीज़नि दोस्तनि खे ॾियो हिसो ऐं वञ खाओ हिसो बाक़ी कयो بارك الله لنا ولكم في القرآن العظيم ونفعنا وإياكم بالآيات والذكر الحكيم إنه تعالى جواد كريم ولكم الرحيم